नालों त अॼु अॼो की असांजे प्रोग्राम जी सदारत करे रहियो आहे उस्ताद मोहम्मद सुखियल यामूर ऐं सिंधी अदबी संगत शाह सुठे वेले जा जेके दोस्त आहिनि सभु शामिल आहिनि ऐं असीं घुराईंदा आहियूं त भाऊ क़ाइम दिन जानूंगा ऐं जिन असांजी मोहबत ॾिनी असांजी घुरायो साईं असांजी भरिसां वेठो आहे तमामु असांजो सीनियर ऐं बहितरीनु शाइर आहे साईं उस्ताद चीज़ल जामूर हुनखे गुज़ारिश कंदासीं कायनात जो वाली सुल्तान अली कायनात जो वाली सुल्तान अलिया काबे में थियो पैदा इंसान अलिया बोले तो पढ़ी ॾिस मंज़िल मिलंदे जल्दी बोले तो पढ़ी ॾिस मंज़िल मिलंदे जल्दी बोले तो पढ़ी ॾिस ऐं क़ुरान अलिया साइंस वारो चीज़ल जामूर बहितरीन असांजे भरिसां तमामु सुठो शाइर आहे साबिर मिला मूंखे साबिर मिला करबल जी तलत मारियत मेहमान मदीने जो वक़्तो करबल जी तलत वारियत मेहमान मदीने जो वक़्तो कयो कूफिन के डोकी सुवडो हो कयो कूफिन के डोकी सुवडो इनकी सते आहे आप उठो करबल जे ततल ते वारीअ ते मेहमान मदीने जो बुढ़ा ॿार उञा पद हो पाणी हो ज़ुल्म थियो ॼाणी वाणी बुढ़ा ॿार उञा बद हो पाणी हो ज़ुल्म थियो ॼाणी वाणी अब्बा सजबा सुन जो अक़सम अब्बा सजबा सुन जो अक़सम जे असगर खे हो प्यासो ॾिठो मेहमान मदीने जो वक़्तो करबल जे ततल ते वारीअ ते मेहमान मदीने जो वक़्तो नाने जे कुलनि जा सवार हुआ अजुनेस मथे निर्वार थिया नाने जे कुलनि जा सवार हुआ अजुनेस मथे निर्वार थिया खातून जन्नत जे घर जारिया खातून जन्नत जे घर जारिया गुलवाओ जा मनाग मठो मेहमान जो करबल जे ततल ते वारीअ ते मेहमान मदीने जो अंदर ई अंदर में रुआ दे तू ये के सन थी ये चमन दे तू शिके दुरहल था जे पढ़ दे तू शिके दुरहल था जे पढ़ दे तू उन बाहे सजो जियो कोई बठो मेहमान दे जो करबल जे ततल ते वारीअ ते मेहमान मदीने जो वक़्तो ना छराम छिमर खे आयो को जंहिं ताणे तीर हलायो जो शमहीननि जो अली असगर हो शमहीननि जो अली असगर हो ॿियो सूर छॾियो इहो सूर वठो मेहमान मदीने जो वक़्तो करबल जे ततल ते वारीअ ते मेहमान मदीने जो वक़्तो रुञ सुञ में पाकन सबुर कयो
गोदकास मौके बर भी आयो सजो सिर ते अञा सहेरो न हुयो सजो सिर ते अञा सहेरो न हुयो पुछी छा तो ते छा छा न छतो मेहमान करबल जे ततल ते वारीअ ते मेहमान मदीने जो कयो कूफिन के ॾोकीस वॾो हो कयो कूफिन के ॾोकीस वॾो इन कीस ते आहे आ ॿुधो मेहमान